अस्सलाम वालेकुम दोस्तों, इल्म उरूज में फैलुन वज़न जो लेसन नंबर चौथों। सभ खां पहिरियां हे चार फैलुन लिखियल आहे। हिकु फैलुन में हमेशा ॿ प्लस ॿ या ॿ प्लस हिकु प्लस हिकु थी वेंदा चार। जंहिं बि जुमिले में चार मात्राऊं हुजनि उनखे फैलुन चयो वेंदो आहे। हिकु फैलुन, ॿियो फैलुन, टियों फैलुन, चौथों फैलुन। हाणे हिन जी अव्हांखे असां तकरीकन करे ॿुधायूं त पहिरें फैलुन में तो हिक ते ॿियो वाव, इहे थी विया ॿ। सां सीन अलफ ॿ प्लस ॿ बराबर चार, हिकु फैलुन। तो सां चाह अ फ ॿ प्लस हिकु प्लस हिकु, इहो थी वियो हिकु फैलुन। ॿ प्लस हिकु प्लस हिकु बराबर चार, हिकु फैलुन। हिते थी विया असांजा ॿ फैलुन। सां जो, असां मां अलफ होॾे हली वियो। अॻिए फैलुन में सां जो, सीन अलफ ॿ, जीम वाव ॿ। हिन में जेको ही नून आहे दोस्तों, इहो नून साकिन थींदो। इहो हमेशह शाइरी जे असूल या उरूज़ में ॻणियो न वेंदो। अगरि हिन जे मथां का हरकत हुजे, ज़ेर ज़बर पेश हुजे त पोइ ॻणियो वेंदो। सां जो ॿ प्लस ॿ बराबर चार, हिकु फैलुन। आहे अलफ मद आ, इहे ॿ मात्राऊं आहिनि। अलफ मद आ, अलफ जे मथां मद आहे, इन जे करे ॿ मात्राऊं आहिनि। हे ॿ मात्राऊं, इहे ॿ प्लस ॿ बराबर चार, हिकु फैलुन। ही टोटल थी विया चार फैलुन। चार फैलुन में हमेशह हिक फैलुन में चार मात्राऊं ईंदियूं। चार चुंग 16 मात्राऊं। हिन असांजे हिक सिटर में 16 मात्राऊं थियूं टोटल। दोस्तों, जॾहिं बि अव्हां शाइरी कयो त शाइरीअ में सभ खां पहिरियां इहो ई असूल आहे। सभ खां पहिरियां सिखण जो त उनखे जेको बि दोस्त सिखे त उनखे चइनि माना पहिरियां हमेशह इल्म उरूज़ में चार फैलुन ईंदा। चार फैलुन खे तव्हां लिखण जी कोशिशि कंदो, उनखां पोइ हमेशह अव्हां शाइरीअ खे अॻिते पंहिंजे वधाए सघंदो। सो असांजो चवण जो मक़सदु आहे त अॼु जो असांजो चौथों लेसन पूरो थियो। ऐं अव्हां असांजे चैनल वफ़ा गुलाम अब्बास ख़ासकरी खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा। अगरि अव्हांखे काई बि ॻाल्हि सम्झ में न आई त असां खां कमेंट करे ज़रूरु पुछंदा। अव्हांजो ख़ादिम वफ़ा गुलाम।